एक साल में वही ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल कहती है कि करप्शन पाकिस्तान में 20% बढ़ गई। पाकिस्तान की हुकूमत दुनिया की करप्ट तरीन हुकूमतों में ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल के मुताबिक समझी जाती है। जब आपकी गवर्नमेंट के अंदर बड़े बड़े मुजरिम बैठे हो, चोरी के सारे रिकॉर्ड तोड़ दिए जाए, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल कहे कि पाकिस्तान ने माशाल्लाह एक ही जगह तरक्की की और वो करप्शन में तरक्की की है, तो फिर अवाम की खिदमत, अवाम जब करप्शन होती है तो अवाम करप्शन की कीमत महंगाई के जरिए देती है। साइट में मां खे भलीकार था चाहूं। नाज़रीन, करप्शन खिलाफ ज़ोर लगाईंदड़ हुकूमत जे पंहिंजे ई दौर में करप्शन तमाम घणी तरक्की कई है। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी जेका ताज़ी रिपोर्ट असांजे साम्हूं आई है उनमें इहो वाज़ह कयो वियो आहे त करप्शन जी दुनिया में पाकिस्तान हिन साल 16 दर्जा तरक्की कई है। यानी रुगो हिकु साल अंदरि पाकिस्तान जो जेको नंबर 124 होसि उहो वधी करे हाणे 140 थी वियो आहे। 180 मुल्कनि जी ही फ़हरिस्त थी, जंहिंमां पाकिस्तान जो नंबर हाणे 140 आहे। करप्शन जी दुनिया में ही जेका तरक्की साम्हूं अचे पई, असीं न बि चऊं ही रिपोर्ट्स के को न बि मञे, ऑपोजिशन जी ॻाल्हियुनि खे को न बि मञे, पर ही हुकूमत पाण ही फार्मूलो असांखे ॾिनो हो ऐं ॿुधायो हो त जॾहिं जेका ही रिपोर्ट हुजे थी या इन नोईअ जूं जेके ॿियूं रिपोर्ट्स साम्हूं अचनि थियूं त न सिर्फ़ु हुकूमत में वेठल माण्हुनि जे मथां पर ख़ुदि जेको लीड करे थो इन समूरे प्रोसेस खे, उन ते वॾा सवाल उथनि था। उन सां गॾोगॾु अव्हां सभिनी खे यादि हूंदो त हीअ हुकूमत जॾहिं आई आहे त हीअ हुकूमत जेको नैरेटिव खणी आई या जेको मिशन खणी आई उन में सभ खां लीड असांखे नज़र आयो त उहो एहतिसाब वारो बयानियो। हाणे कुझु पैरेलल डेवलपमेंट्स थियूं आहिनि। हीअ रिपोर्ट बि के प्रोग्राम में असांजे फोकस में रहंदी, पर उन सां गॾोगॾु गुज़िरियल ॾींहं जी जेके हिकु डेवलपमेंट साम्हूं आई आहे, वज़ीर आज़म जे एहतिसाबी मिशन चऊं, सफ़र चऊं, उन जेको अहम रुकन हो, अहम साथी हो शहज़ाद अकबर साहब, उन इस्तीफ़ा ॾिनी आहे। त हाणे जेको ही हुकूमत जो एहतिसाब वारो बयानियो हो ऐं मिशन हो, इन जो मुस्तक़बिल छा हूंदो, ही अॻियां कीअं वधंदो, उनखे अॼु के प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। उन खां पोइ कुझु ॿियूं डेवलपमेंट्स में असांखे नज़र अचनि पियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकु अहम इजलास थियो आहे। साॻे वक़्ते पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट PDM जो बि हिकु अहम इजलास थियो आहे। ॿिन्ही जो मार्च बि ऐलानियल आहे। पीपल्स पार्टी फेबरवरी में, PDM मार्च में मार्च जी ॻाल्हि कई आहे ऐं उन हवाले सां असांखे नज़र अचे पियो त ॿिन्ही जो मक़सदु जेतोणीकि हिकु आहे, पर जेके रस्ता वरिता विया आहिनि उहे धार वरिता विया आहिनि, त उहे रस्ता कंहिं पॉइंट ते मिलण जो इम्कानु आहे। उनखे बि अॼु के प्रोग्राम में जो हिसो ठाहींदासीं ऐं उनखां सवाइ जेके ॿियूं कुझु डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं प्रोग्राम में, उहे बि शामिल रहंदियूं। पैनल जो इंट्रोडक्शन अवां सां कराईंदसि। मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि ज्ञानचंद साहब। मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि MP शहज़ाद कुरैशी साहब। कराची स्टूडियो में ई मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं पाण सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब। वीडियो लिंक ते मूंसां गॾु इस्लामाबाद खां मौजूदु आहिनि। सभिनी खे भलीकार थी चवां अॼु के प्रोग्राम में ऐं ॿियनि जी इजाज़त सां। शहज़ाद साहब, आपकी तरफ आती हूँ। करप्शन फ्री पाकिस्तान एक ख्वाब ही रह जाएगा, क्या कहेंगे आप? देखिए, इस बात से तो कोई इनकार नहीं है कि हमारे मुल्क में करप्शन ख़त्म हो गई है या करप्शन है नहीं। हम इसी करप्शन को ख़त्म करने के लिए आए हुए हैं और आपने देखा होगा कि वज़ीर आज़म साहब ने मुख्तलिफ़ इक़दाम किए हैं और जो माफियाज़ हैं, चाहे वो कार्टेल है, जो चाहे वो किस किस्म का भी हो, उसके ख़िलाफ़ कार्रवाई और जिस तरीके से उन्होंने एक्शंस लिए हैं, चीज़ें की हैं। लेकिन मेरा ख़्याल है ये 70 साल की करप्शन है, इसे हम ये तवक्को रखें कि ये 1-2 साल में या 3 साल में ख़त्म हो जाएगी, जो कि माशरे में बिल्कुल सरायत कर चुकी है। और इसी के ख़िलाफ़ खान साहब ने हमेशा आवाज़ उठाई है। बिल्कुल आपने अपने प्रोग्राम के इंट्रो में जो जिक्र किया, हमारा मोटो यही है, तहरीक इंसाफ़ के आने का मकसद यही था कि इस मुल्क से हमने इंशाअल्लाह करप्शन ख़त्म करनी है। और अभी भी हम पुरुमीद हैं, हमें पूरी उम्मीद है इंशाअल्लाह कि अगला जो अभी जो पौने 2 साल 1.5 साल रह गए, इसके अंदर हम काफ़ी हद तक सिस्टम्स में, क्योंकि देखिए ना, अभी आप ये देख लें कि अभी छोटी छोटी चीज़ें मैं आपको बताऊं, अभी जो पूरा जो सिस्टम है ये तो हम लपेट तो नहीं सकते ना, रातों रात तो हम कोई ऐसा डंडा नहीं चला सकते कि जिसकी वजह से ये सिस्टम भी फिर ख़तरे में पड़े। लेकिन जैसे अभी आपने शहज़ाद साहब का जिक्र किया, उन्होंने रिज़ाइन किया, तो ये वज़ीर आज़म की सवाबदीद होती है कि वो जब देखते हैं कि शायद किसी से मुतमईन ना हो या फिर उससे बेहतर कोई प्लेयर मिल रहा हो, क्योंकि जब आप कोई टीम खिला रहे होते हैं, चाहे वो हॉकी की हो, क्रिकेट की हो, तो अपने प्लेयर्स को आगे पीछे करते हैं, किसी को फ्रंट फुट पे खिलाते हैं, किसी को बैक फुट पे खिलाते हैं। तो मैं ये समझता हूँ कि रिपोर्ट का आना, वो रिपोर्ट मैंने अभी पढ़ी नहीं है, मैं आपसे कतन कोई गलत बयानी से काम नहीं लूँगा, लेकिन मैं ये समझता हूँ कि हम इंशाअल्लाह करप्शन ख़त्म करने आएँ
और इस मुल्क की आवाम को हमसे ही उम्मीद है, क्योंकि एक चीज़ को तो मैं समझता हूँ कि हमारे दुश्मन भी मानते हैं। दुश्मन से मुराद ये कि जो हमारे ओपोनेंट पार्टीज़ के लोग हैं, अपोजिशन के लोग हैं, वो है कि इमरान खान करप्ट नहीं है। ये तो सारी दुनिया मानती है कि इमरान खान करप्ट नहीं है, और अभी इवन वज़ीर आज़म रहते हुए भी उन पर कोई करप्शन का इल्ज़ाम नहीं है। इख्तलाफात अपनी जगह पे, उनकी हुक्मरानी के तरीक़ाकार जो है उस पर इख्तलाफात अपनी जगह पे, सब कुछ अपनी जगह पे, लेकिन जो भी न्यूट्रल और जो गेज करने वाले इदारे हैं, चाहे वो हमारे मुल्क में है, हमारे मुल्क से बाहर हैं, तो इस पे तो सब मुत्तफ़िक़ हैं कि इमरान खान ऑनेस्ट और ईमानदार वज़ीर आज़म है। ठीक, और ये मुल्क की तारीख़ में पहली दफ़ा हुआ है कि इतना ईमानदार वज़ीर आज़म है। ठीक, शहज़ाद साहब आपका पॉइंट आ गया, लेकिन उसी का हवाला दूंगी। कुछ क्लिप्स मैंने इंट्रो में दिखाया और कुछ क्लिप्स हमारी यादाश्तों में महफूज हैं, ज़रूर आपको भी ज़रूर याद होंगे। तो ये फार्मूला वज़ीर आज़म साहब की जानिब से दिया गया जब वो अपोजिशन में थे, आपकी पार्टी की जानिब से ही दिया गया कि इस किस्म की जब रिपोर्ट सामने आती हैं तो फिर जो लीडर हो उस वक्त का, उस पर ज़रूर देखना चाहिए, सवाल उठते हैं उस पर, क्योंकि वो फिर सारी टीम तक वो सारा वो जो करप्शन का एक सफ़र होता है वो नीचे तक ट्रैवल करता है, फिर उसको हम क्या देंगे? ये सारे फार्मूलाज, ये सारी बातें जिनकी बिना पर आज गेज किया जा रहा है, चीज़ों को देखा जा रहा है, वो मेरा ख्याल है नहीं, देखिए मेरा ख्याल है, मैंने रिपोर्ट पढ़ी नहीं है, लेकिन उस रिपोर्ट पे पर्टिकुलर एरियाज़ होंगे, इंस्टीट्यूशंस होंगे, कौन से करप्ट हैं कौन से नहीं हैं। क्या पता ये भी हो कि जो हमारे सिंध में करप्शन चल रही है उसका भी जिक्र होगा, पाकिस्तान का हिस्सा है सिंध, और ये सारी चीज़ें मेरा ख्याल है वो रिपोर्ट में पढ़ लेता तो आपको बेहतर तौर पे। लेकिन रिपोर्ट के अलावा जो आपने बात की कि हो सकता है कि प्राइम मिनिस्टर साहब शहजाद अकबर साहब से मुतमईन ना हो, या फिर वो मज़ीद कोई मौजू चाहते हो कि इस फील्ड के लिए हो, तो इससे ये तो साबित होता है कि अब तक का जो मिशन था या एफर्ट्स ली गई, क्योंकि एफर्ट्स का दारोमदार रिजल्ट्स पे होता है, वो नाकाम रही। देखिए एक चीज़ है जो मैं अक्सर प्रोग्राम्स में कहता हूँ, और लोग इस इशू को, कुछ लोग हैं जो इसको बना लेते हैं हटाया क्यों, तो कोई पत्थर पे लकीर तो नहीं है ना। आज मैं एमपी हूँ, कल पीटीआई मेरी कारकर्दगी से मुतमईन नहीं होती है और मुझे फिर टिकट नहीं देती है, तो उसका हरगिज़ मकसद नहीं है कि मुझे हटा के दूसरे को लाया जा रहा है तो बहुत बड़ा कोई गुनाह हो गया। या कभी कभी ऐसा भी हो सकता है कि मैं अच्छी कारकर्दगी दिखा भी रहा हूँ, लेकिन मुझसे बेहतर शख्स किसी को मिल जाए तो फिर वो पार्टी को मिल जाए, तो पार्टी अगर किसी और को टिकट देती है तो उसका हरगिज़ मकसद नहीं है। लेकिन यूजुअली ऐसा होता नहीं कि अच्छी कारकर्दगी हो उसके बाद आप बंदे को हटा दें, असद उमर साहब हों, या इससे पहले हमने सुना कि इसके बाद ये ज़रूर कहा जाता है कि बड़ा ज़बरदस्त काम किया, लेकिन ज़बरदस्त काम का खराज ये तो नहीं होता कि आपने फवाद चौधरी साहब को अभी बयान देखा होगा, और आपने दूसरे हमारे फेडरल मिनिस्टर्स का भी देखा होगा, उन्होंने शहजाद अकबर को बड़ा खराज तहसीन पेश किया है। फिर उसके बाद हटाया थोड़ी जाता है, उसके बाद तो फिर तसलसल रहता है। मेरा ख्याल है उन्होंने इस्तीफे के बाद खराज तहसीन पेश किया। ठीक ठीक, ज्ञानचंद साहब छा कॉमेंट कंदो पुछनि पिया त हिन में को शक न आहे, ख़ुदि ऑपोजिशन वारा माण्हू बि इन ॻाल्हि खे मञंदा आहिनि त जेको प्राइम मिनिस्टर साहिबु आहे उन न त को करप्शन जो केस का निसायर थियो, न कहिड़ा ॿिया मामला थिया, ऐं एफर्ट्स जारी आहिनि, अञा 1.5 साल आहे, उम्मीदूं ॾेखारनि पिया। पहिरीं ॻाल्हि आहे त असां दुश्मननि में त शामिल कोन्हे, पर मुखालफ़त में शामिल आहियूं। जी, को बि मुखालिफ़, बल्कि पाकिस्तान जी अक्सरियत माण्हू जेके आहिनि उहे इमरान ख़ान खे ऑनेस्ट नथा सम्झनि, उनखे करप्ट तरीन सम्झनि था। हिन खां अॻु में जेके बि वज़ीर आज़म आहिनि उनखां वधीक करप्ट इमरान ख़ान आहे। न रुॻो इमरान ख़ान वधीक करप्ट आहे, पर सभिनी खां वधीक कूड़ो बि आहे। हुन जेके बि ॻाल्हियूं कयूं आहिनि उनजे सभु अमल उबतड़ थिया आहिनि, ऐं हू मज़े मज़े सां यू टर्न वठी थो वञे ऐं कंहिंखे का ख़बर ई कोन थी पए। शहज़ाद अकबर जेको सॼी हिन एहतसाब खे लीड पियो करे ऐं इमरान ख़ान जे 3 सालनि ताईं त बिल्कुलु मुतमैन कंदड़ हुनजी हुई। नतीजो छा निकितो आहे? कल 2 ॾींहं जेका सुप्रीम कोर्ट क्वेश्चन्स कया आहिनि त ख़ुर्शीद शाह जे ख़िलाफ़ु जेके बेनामी मिल्कियतनि जा तव्हां आहिनि उहे तव्हां किथे बि साबित करे नाहे सघियो, हुन ते हिकिड़ो कूड़ो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। सो मुंहिंजे ख़्याल में हिन जा कूड़ जेके आहिनि, हिन जा जेके स्टेटमेंट्स स्टेज ते वेही प्रेस कॉन्फ्रेंस, हवाई जेके ख़बरूं हुयूं उहे ख़तमु थी चुकियूं, ऐं हवाई ख़बरूं मुंहिंजे ख़्याल में प्राइम मिनिस्टर साहब खे ॾाढियूं पसंदि आहिनि। उनजे करे उहो माण्हू जेको वधि में वधि बदतमीज़ आहे, उहो माण्हू जेको वधि में वधि कूड़ थो ॻाल्हाए, उहो माण्हू जेको मुखालिफ़नि खे घणे में घणो गंद ॻाल्हाए ऐं चोर डाकू चवे, उहो इमरान ख़ान जो पसंदि जो माण्हू आहे। जेतिरो वक़्तु आऊं सेनेट में हूंदुसि, जेको बि तक़रीर करे निकिरंदो हो त उनखे SMS ते शाबाश जा मैसेजिस ईंदा। हिन वक़्त में तव्हां ॾिसंदो जेका लीड टीम करे पई, इमरान ख़ान जी जेका टीम चइजे, उन्हनि जी जेका ज़बान आहे उनखे तव्हांखे ॿुधी लॻंदो हूंदो केतिरी मुहज़ब ज़बान आहे। सभु इन ही एहतिसाबी सफ़र जे लाइ ऑपोजिशन हमेशह चवंदी रही त असांखे पॉलिटिकली विक्टिमाइज़ कयो पियो वञे, ऐं हाणे कीअं पिया ॾिसो, पाणी ॼाणो पिया त समूरी उन मिशन खे लीड कंदड़ माण्हू हाणे गॾु कोन्हे हुकूमत सां, त हाणे कीअं ॾिसो पिया अॻियां हिन एहतिसाबी मिशन खे?
तो एहतसाब तो हुई कोन को, विक्टिमाइजेशन हुई, जेका विक्टिमाइजेशन हिन खे जेतिरी हद ताईं करणी हुई उस ताईं ही करे चुका। हिन मुल्क में कमज़ोर जमहूरियत जे बावजूद बि असांजूं कुझु अदालतूं बि कमु कनि पियूं, ॿिया इदारा बि कुझु कमु कनि पिया, कुझु बाज़मीर बि माण्हू वेठा आहिनि जेके हर हुकुम ते यस चवण वारा न आहिनि, उहे माण्हू मौजूदु आहिनि। इन जे करे ही जंहिं अंदाज़ में इमरान ख़ान चाहियो पिए त ऐं हिननि सभिनी खे जेलनि जे पुठियां वारिया उहो करे न सघियो, उहो हुनजो ख़्वाबु पूरो ई न थी सघियो। हालांकि हिन कोशिशि कई, आसिफ़ ज़रदारी खे बि जेल में विधो वियो, अदी फरियाल खे बि जेल में विधो वियो, ख़ुर्शीद शाह पीपुल्स पार्टी जा अलाए केतिरा माण्हू उन्हनि खे कूड़नि सचनि केसनि में जेल में विधो वियो। जंहिंखे अवां ॼाणा पिया त जेका मुबैना विक्टिमाइज़ेशन ऑपोजिशन सम्झे पई त उनमें ब्रेक लॻंदी या छा रहंदो? ॾिसो उहो हिननि जे नियतनि ते आहे। जेतिरे क़दुरु तव्हां चओ था न इहो तरक़ी जो सफ़र इमरान ख़ान जी इस्तीफ़ा सां ख़तमु थींदो, न रुॻो हिननि करप्शन में तरक़ी कई आहे, हिननि महांगाई में बि तरक़ी कई आहे, हिननि फॉरेन जेके कर्ज़ वठनि आहिनि उन्हनि में बि तरक़ी कई आहे, हिननि उन्हनि सभिनी माफ़ियाज़ खे पालणु उन में बि तरक़ी कई आहे। ज़रई मुल्क में अनाज जो न हुजणु, ज़रई मुल्क में खंड जो न हुजणु, दवाऊं महांगियूं थियणु, जीअण मुश्किल बनाइण, इहे सभु मामलनि में इमरान ख़ान त तरक़ी कई आहे, हुन में कोई शक कोन्हे। जेकॾहिं नाहे तरक़ी कई त अवाम जी भलाई जे लाइ कमु करण में तरक़ी रहे कई। ऐं जॾहिं महांगाई थींदी आहे त हुकुमरान चोर हूंदो आहे, मुंहिंजे ख़्याल इमरान ख़ान सही लफ़्ज़ चया अथसि। ठीकु, त शहज़ाद साहब इहा बि ॻाल्हि कनि पिया त हाणे जेका हीअ रिपोर्ट साम्हूं आई आहे पूरे मुल्क लाइ ज़ाहिर ऐं सिंध आहे त सिंध जो बि हिसो आहे हिन रिपोर्ट में जेका करप्शन जी ॻाल्हि थी आहे उन ते कीअं कॉमेंट कंदो? ॾिसो पहिरीं त पीपुल्स पार्टी कॾहिं बि इहो कोन चयो त मुल्क में का करप्शन थिए कोन थी पई, या पीपुल्स पार्टी जे अंदरि के सभु खीर जा धोतल माण्हू मुंहिंजे ख़्याल में सिंध में जेका करप्शन आहे उहो कोशिशि कई पई वञे घटाइण जी। हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॿी ॻाल्हि इहा त उहो कहिड़ो इदारो आहे जेको नैब भई न्याज़ी टेक ओवर नाहे कयो, उते हिननि माण्हुनि खे ॿधो नाहे, उन्हनि जी इंक्वायरीज़ नाहे की, नंढे नंढे स्कूल जे मामलनि ताईं त ही विया आहिनि। सो जेकॾहिं वधी आहे त उहो हिननि जे करे वधी आहे। ठीकु, एजाज़ साहब छा कॉमेंट कंदो? रिपोर्ट असांजे साम्हूं आहे, कुझु ॿियनि पैरेलल डेवलपमेंट्स जो बि मूं ज़िक्र कयो। बिल्कुलु मूं ॿुधो ऐं हिन में ॿ पॉइंट जेके आहिनि उहे काफ़ी इम्पॉर्टेंट आहिनि। अॼु जेको तफ़सीली फ़ैसिलो रिलीज़ कयो आहे ख़ुर्शीद शाह जी बेल वारे हवाले सां सुप्रीम कोर्ट, उहो मां सम्झां थो त पाकिस्तान में PTI जी हुकूमत जेको एहतसाब जो अमल शुरू कयो हो उन जे जनाज़े में आख़िरी कोपो आहे। उन में जहिड़े तरीक़े सां हुननि फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं जेके सवाल उथारिया आहिनि उहो नेब जे ख़िलाफ़ु हिकिड़े क़िस्म जी चार्ज शीट आहे ऐं 2 सालनि खां मथे अरसो उनखे जेल में रखियऊं, अञा ताईं उनजो हतमी चालान फाइल न थी सघियो आहे ऐं जेका असेसमेंट जो लॉ आहे उन मुताबिक़ असेसमेंट न कई हुई। मिल्कियत जी 5 अरब रुपए जो इल्ज़ाम लॻायो वियो, 5 करोड़ बि साबित कोन करे सघिया। ऐं उन फ़ैसिले खे तव्हां पढ़ो त हैरत थी थिए त जेके शयूं ट्रायल कोर्ट जे जजमेंट में हुजणु घुरिजनि उहे अपील वारे स्टेज ते अचनि थियूं, छो त एतिरो हुननि कमु ख़राबु करे चुका आहिनि। सो बहरहाल असल जेको पंहिंजो मौज़ू आहे उहो ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल आहे त जंहिं माण्हू जे ज़हन में बि थोरो घणो इहो परसेप्शन हुयो त कोई इमरान ख़ान साहब ईमानदार आहे, मां सम्झां थो त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जे अॼोकी रिपोर्ट खां पोइ कंहिं जेको वहम वारे जेको मुब्तला हूंदो त इमरान ख़ान ईमानदार आहे उनजो उहो वहम बि ख़तमु थी वेंदो। ॾिसो मुस्लिम लीग नून जॾहिं हुकूमत संभाली हुई 2013 में त उन महिल पीपल्स पार्टी जॾहिं छॾी हुकूमत त पाकिस्तान जो ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल में नंबर हुयो 127 ऐं शाहिद खाकान अब्बासी जे दावा मुताबिक़ त जॾहिं 2018 में हुननि हुकूमत छॾी त उन महिल ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जो नंबर हुयो उते पाकिस्तान जो 117 नंबर ते। ऐं इमरान ख़ान जॾहिं आयो 2018 में ऐं 2019 में त 3 दर्जा पोइते वियो पाकिस्तान 120 ते ऐं 2020 में अञा 4 दर्जा पोइते वियो 124 ते ऐं हिन हिकिड़े साल में 16 दर्जा पोइते वियो 140 ते। त इन सॼे अरसे में जेकॾहिं असां ॾिसूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके असां चवंदा आहियूं त बाबा करप्ट तरीन हुकूमत हुई या इल्ज़ाम लॻंदो आहे उन्हनि ते, त उन्हनि जो दर्जो बि 127 हुयो मैक्सिमम। इमरान ख़ान साहब त उन्हनि खां बि 13 दर्जा मथे हलियो वियो आहे। त मक़सदु चवण जो त भले तव्हां चओ त ईमानदार आहे उहो खीसा खमीस में न रखंदो आहे, पर जेके करप्शन आख़िर केरु थो करे, फ़रिश्ता त कोन था कनि, इहे ई हिन जा ATM जेके आहिनि इक़्तिदार में वेठा आहिनि।
त इंक्वायरी बि पाण थो कराए त दवाउनि जे स्कैंडल में फलाणो मुलविस आहे ऐं उनखे हटाए बि छॾे थो। वरी चए थो कणक जे स्कैंडल में फलाणो मुलविस आहे, उहा रिपोर्ट FI वटि पई आहे, उन ते एक्शन नथो थिए पियो। मालम जबा जो एक्शन न थियो, माना कंहिं कणक जो बुरान थियो, CNG जो बुरान थियो, LNG जेको आहे 86 अरब रुपया हिननि जी मिसमैनेजमेंट, माना 3 हफ़्ता छो देर सां ऑर्डर एजाज करण जे साहब, करे ज़रूर अवां रिपोर्ट सां गॾोगॾु ज़रूर ॿुधो हूंदो जेको रद्दअमल ॾियनि पिया फवाद चौधरी साहब अॼु ब्रीफिंग में ॿुधायो पिए त मां अचां थो, उन ते बि अचां थो, फाइनेंशियल मां उन ते बि अचां थो। करप्शन न आहे बल्कि मुल्क अंदरि जेको कानून आहे, कानून जो न हुअणु, कानून जी रिट न हुअणु, उनजो हुननि वधीक ज़िक्र कयो आहे। जी भाई ॻाल्हि इहा आहे त कानून जो मां जेको चयो न त हाणे ही जेका CPI जुड़ंदी आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स, उन में मल्टीपल लेयर्स आहिनि, मल्टीपल पैमाना आहिनि त तव्हांजी गवर्नेंस केतिरी सुठी आहे, तव्हांजो डेवलपमेंट बजट केतिरी आहे, तव्हांजो शहरनि सां सिविक राइट्स जेको आहे उहो केतिरा आहिनि, ह्यूमन राइट्स जी कंडीशन तव्हांजी केतिरी आहे, जंहिं मुल्क में मिसिंग पीपल जा रोज़ वाक़िया थींदा हुजनि, जंहिं मुल्क में साफ़िन खे सरेआम गोलियूं लॻनि ऐं अगवा थींदा वञनि, ऐं जंहिं मुल्क में माण्हुनि खे तव्हां लापता करे ऐं उन्हनि जा लाश उछलाईंदा वठो, त उहे सभु शयूं आहिनि। गवर्नेंस बि आहे त कहिड़े फ्रंट ते हिकिड़ो शोबो त ॿुधायो त तव्हां हिन शोबे में असां बहितरी हीअ आंदी आहे। त ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे, नो डाउट के इमरान खान साहब खे मां क्रेडिट हिन ॻाल्हि जो ॾींदुसि त हुननि टैक्स बेस जेको आहे उहो वसी कयो ऐं टैक्स जूं वसूलियूं जेको आहे उहे बहितर कयूं आहिनि, पर साॻे वक़्त में करप्शन जेको आहे उहा एतिरो राइज़ करे वई आहे तो उनमें सभी में हिननि जे दोस्तनि जा ई नाला था अचनि था जेके कैबिनेट में बैठा। ठीक है एजाज साहब, हमारे पॉइंट है जियो शहजाद साहब का कारण पूछता बड़ा शहजाद साहब, क्यों इतना मुश्किल है काबू पाना करप्शन पर? और आपने खुद भी बताया कि ये एक हमारा मोटो भी था, एक मिशन भी था, नैरेटिव भी था, उसको ही बेस बनाकर सारी एफर्ट्स ली गई। क्यों वो सारी से कहा जाता है कि उल्टी हो गई सारी तदबीरें, क्यों नहीं कोई एफर्ट काम आई? क्यों इतना मुश्किल है करप्शन पर काबू पाना? रही बात आपने जो ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल की बात की है, मैंने कहा ना मैं रिपोर्ट पढ़ूंगा तो आपको बेहतर तौर पे बता सकता हूँ, लेकिन इसके साथ साथ तो आपको बैकग्राउंड का पता है कि पूरे पाकिस्तान में जिस तरह से जो सो कॉल्ड जमहूरियत के दावेदार बनते थे, चाहे वो पीपल्स पार्टी है, नून लीग है, ANP है, इन्होंने करप्शन का बाज़ार किस तरह से गर्म किया, किस तरीके से सरकारी भर्तियां की, किस तरीके से पॉलिटिकल भर्तियां की, जिसकी वजह से पूरा निज़ाम आप देखें ना, ये सारी चीज़ें हैं। किसी ऑफिसर को मैं आपको जनरली बताऊं, मैं सिंध में रहता हूं, कराची में रहता हूं, मुझे आप बता दें अभी रातों रात सुप्रीम कोर्ट का ऑर्डर आया हुआ है कि होर्डिंग्स हटनी चाहिए, रातों रात होर्डिंग्स लग रही हैं। और जब शिकायत करो तो कोई भी डिस्ट्रिक्ट का एडमिनिस्ट्रेटर जाके लेटर देता है, अगले दिन वो हटती तो है लेकिन फिर 2 दिन के बाद लग जाती है। आप हेल्थ सिस्टम देखें, आप जिन्ना हॉस्पिटल देख लें कि किस तरीके से वहाँ पर किस तरीके से अब जो नए MS आए हैं उन्होंने क्या धूम मचाई हुई है। इस तरह आप एजुकेशन देख लें, 5000 स्कूल बंद हैं, गोश्त मुलाजमीन रखे हुए थे, उनको तनख्वाहें भी दे रहे थे, अब 5000 स्कूल बंद करने जा रहे हैं, तो भाई इनको तनख्वाहें क्यों दे रहे थे? इतने अरसे से उसको पाल क्यों रहे थे? जब वो वाकई गोश्त स्कूल थे, वो थे ही नहीं, तो उसका कौन जिम्मेदार होगा? देखें, पीपल्स पार्टी जब करप्शन की बात करती है, रोकने की या वो चीज़ों की, तो पीपल्स पार्टी के बारे में सब जानते हैं, पीपल्स पार्टी के अपने लोग भी जानते हैं। उनमें तो ये होता है कि पीपल्स पार्टी की गवर्नमेंट आई है तो बस ये है कि आपको किसी को रोकना नहीं है, ठीक सही है ना, आपने पैमाने हैं, आप अपना करप्शन का बाजार गर्म रखें। अब रही बात ये कि इमरान खान साहब ने क्या किया, तो एक तो मेरे मोहतरम सहाफ़ी साहब ने बता दिया कि हमने टैक्स नेट बढ़ाया, रेमिटेंस आप हमारी देख लें, ओवरसीज़ पाकिस्तानीज़ के लिए जो रोशन डिजिटल वो है वो देख लें, टेक्सटाइल को देख लें, रियल इस्टेट को देख लें। ऐसा नहीं है, देखें एक ख़ास किस्म का प्रोपेगेंडा जो एक ख़ास किस्म के टेलीविज़न या वो करते रहें वो अपनी जगह पे है, लेकिन हमें ये बात मद्देनज़र रखनी चाहिए कि इस हुकूमत ने आके बहुत सारे पुराने नॉर्म्स को जो कि इस मुल्क में जो कहना चाहिए जो सदियों से जो कहने से 70 साल से जो चलता हुआ आ रहा था उसको रोका है। टेररिज्म देखें किस के उसके ऊपर टेररिज्म, अच्छा ठीक है मरी का वाक़या हुआ, मैं अफसोस है, मैं समझता हूँ जो भी ज़िम्मेदार है उसे सख्त से सख्त सज़ा देनी चाहिए, पर उसके बाद सब टेलीविज़न में बैठ के ये बातें शुरू हो गई, टेररिज्म को क्यों प्रमोट किया जब फैसिलिटी नहीं थी। मैं बगैर देखें, हमें दोनों सूरतों को देखना है, एक तो ये देखना है कि इंतज़ामिया की नाअहली थी, उसके खिलाफ एक्शन होना चाहिए, लेकिन मैं जा रहा हूँ बच्चों के साथ बगैर होटल बुक किए और सारी रात मैं वहाँ गुजारूंगा, तो मेरा भी तो कसूर है ना। दुनिया में यहाँ कहीं नहीं होता। मैं कनाडा की मिसाल आपको देता हूँ, मैं अमेरिका गया हूँ, मैं दुनिया के मुख्तलिफ उसमें मैंने स्नोफॉल देखी है, कहीं हम प्लानिंग ये करके नहीं जाते कि हम रात वहीं गुजारेंगे। देखें दोनों सूरतों में इंतज़ामिया जहाँ पर है इंतज़ामिया को भी होना चाहिए, लेकिन टूरिज़्म
के लिए जो हमारी अपनी जिम्मेदारी है, जो फोरकास्ट है, जो वेदर चेक करना है, वो एक अपनी जिम्मेदारी है। इसको हमें हर चीज़ को नेगेटिव पहलू को हमें उजागर नहीं करना चाहिए, उसके पॉजिटिव पहलू भी देखने चाहिए। स्कर्दू देख लें, नॉर्दर्न एरियाज देख लें कि वहाँ पर लाखों सयाह गए हैं, लोगों का रोजगार बढ़ा है, चीज़ें हैं। अच्छा, हम यहाँ बात करते हैं, हम GDP की बात क्यों नहीं करते? 5.37 है आई थिंक, अगर मैं कमी पेशी कर रहा हूँ तो आप प्लीज़ को ठीक कर दीजिएगा। तो वो कहाँ से आई है? जिस तरीके से हमने टैक्स नेट बढ़ाया, चीज़ें हैं, ठीक है, हम ये नहीं कहते हमने जन्नत बना दिया, हमने परफेक्शन ले आए हैं। इट टेक्स टाइम, इस पर टाइम लगेगा। और रही बात ये कि मैं रिपोर्ट पढ़ने के बाद, क्योंकि मुझे बड़ा मेरा ये जो करप्शन है, क्योंकि हम अगेन जिस पार्टी से हम ताल्लुक़ रखते हैं, हम करप्शन के नारे पे ही आए, और हम वो देख लेंगे कि वो उस पे कौन कौन सा। नहीं समझते कि देखिए रिपोर्ट पे हमारे पहले भी मैं इस वक्त पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग नहीं करना चाह रहा, लेकिन आई थिंक गिलानी साहब ये यहाँ पर पाकिस्तान में शायद करता धरता है जो ये रिपोर्ट बनाते हैं, उनके साथ हमारे कुछ मतलब हमें पहले भी कुछ तहफ़्फ़ुज़ात थे। तो मैंने अगेन कहा ना, मैं जब तक रिपोर्ट नहीं पढ़ूंगा ना तो मैं ब्लाइंडली, क्योंकि मुझे पार्टी का साथ देना है, लेकिन मैं आंखें बंद करके नहीं देता, मैं विद लॉजिक होते हैं, जब ऑपोजिशन में होते हैं तो तब ये तहफ़्फ़ुज़ात नहीं होते। देखिए एक चीज़ है, आप बिल्कुल सही कह रही हैं, आपका सवाल बिल्कुल बजा है। जिस तरीके से इस मुल्क के अंदर तमाम माफियाज अपने अपने रोल प्ले कर रहे हैं हुकूमत से बाहर। देखें, आप प्रोग्राम नहीं करती हैं, आप टीवी पे किसी खातून का प्रोग्राम देख रही हो तो आपका तबसरा डिफरेंट होगा, लेकिन जब आप प्रोग्राम करने लगेंगी तो आपको इस रूम में, इस स्टूडियो की बहुत सारी खामियां आपको अपनी आंखों से नज़र आएंगी। तो मैं ये समझता हूँ कि अगेन वही वाली बात है, हमें इसको कम करना चाहिए और हम इसके लिए कोशिशें कर भी रहे हैं। लेकिन मैं आपको यकीन बता दूँ, रिपोर्ट पढ़ने के बाद मैं बेहतर तौर पर कमेंट्स कर सकता हूँ। जी ज्ञानचंद साहब, छा रिस्पॉन्ड करो? छा तो रेस्पॉन्ड करे सघिजे। जेकॾहिं रिपोर्ट पढ़ण खां सवाइ जेकॾहिं नज़र नथो अचे त करप्शन थिए पई, रिपोर्ट पढ़ण खां सवाइ नज़र नथो अचे त मरी में बर्फ़बारी थींदी ऐं उते माण्हू वेंदा ऐं उहे EC में सुकी मरी वेंदा, त उनजी ज़िमेदारी हिननि ते त कोन्हे न। हुननि माण्हुनि खे सोचणु खपिजे हा त हू बग़ैर बुकिंग जे वञनि छो था, या की हिननि खे हीउ जेको एमनेस्टी इंटरनेशनल आहे, इहो इंटरनेशनल इदारो आहे, हिकिड़ी साज़िश आहे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु, हुन जे ख़िलाफ़ु सभु शयूं ठीकु थी लॻियूं पियूं आहिनि। इन खां मथे कहिड़ी ॻाल्हि करे सघिजे थी? क़बूल करणु खपे त असीं नाकाम थी चुका आहियूं। हिननि खे क़बूल करणु खपे त असां जेको नारो हयो उहो सिर्फ़ु माण्हुनि खे सोनहरी ख़्वाब ॾेखारिया त असीं मुल्क खे साफ़ु कंदासीं, पर असां जूं नीयतूं ठीकु न हुयूं। उहे ॿाहिरां माण्हू आया, वज़ारतूं वरितूं, मज़ा माणिया। ही हेल्थ जे सॼे करता धरता केरो? इमरान ख़ान जो दोस्त हो, ऐं जॾहिं घणो शोर मचायो हुन इस्तीफ़ा ॾेई हली वियो, का पुछा ॻाछा कोन थी। हाणे शहज़ाद अकबर 2 साल जेके ख़ुर्शीद शाह खे जेल में रहियो, आसिफ़ ज़रदारी हिन उमिरि में जेल में रहियो ऐं हुनखे इस्पताल मां बि ज़ोरी कढियो वियो, हुनजी नियाणी खे हुन सां मिलणु कोन ॾिनो वियो, या अदी फरियाल खे लास्ट मोमेंट ते अधी राति जो जेको इस्पताल मां कढी वरी इस्पताल जेल हवाले कयो वियो। इहे सभु शयूं असां त भोगे चुका आहियूं, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर हिननि खे उहे शयूं केरु मोटाए ॾींदो? हिननि खे उहो नज़र ई कोन थो अचे। हिननि ही अंधा आहिनि बिल्कुलु ई बिल्कुलु इंतकाम जे हुन में, छाकाणि त हिनखे ख़बर आहे त असां वटि पॉपुलरिटी कोन्हे, जेको टाइम मिलंदो आहे उन में जेको माल बटोरे सघूं था उहो बटोरूं। चीनी जो स्कैंडल, कमीशन ठही, दोबारा कमीशन ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत हुई? दोबारा कमीशन ठही, उन ते कहिड़ो अमल थियो? हाणे जेके हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी जो मरी वारनि माण्हुनि खे घटि में घटि सस्पेंड था कयूं, जेके अॼु ताईं आउं सम्झां तो बहाल थी चुका हूंदा, कंहिं चङनि उहिदनि ते बि लॻी चुके। अगर होंगी तो अच्छी बात कहेंगे ना, एक्शन हुआ हम अच्छी बात कर रहे हैं। इतना जो नालायक हमारे चीफ मिनिस्टर हैं पंजाब के, उसने एक तो अच्छा काम किया, तो पूरी गवर्नमेंट का जो गवर्निंग सिस्टम है ना वो बिल्कुल ही वर्क नहीं कर रहा है। इसलिए इमरान खान को बच्ची खुची जो इज्जत है ना, उस बचाने के लिए इस्तीफ़ा देकर चला जाना है कि मेरे बस की बात नहीं है, मैं जाता हूँ, मुझे क्रिकेट बोर्ड का कोई सरबराह बना दो, मैं क्रिकेट अच्छी खेल सकता हूँ और हो सकता है कि अगली बार भी मैं कुछ काम करूँ और हमारी क्रिकेट जीत कर आ जाए, कोई प्राइज लेके आ जाए। हुकूमत चलाना इनके बस की बात नहीं है। मुस्तक़बिल छा ॾिसो पिया आहिनि एहतिसाबी मिशन जो? शहज़ाद साहब खे अवां ॿुधो, ज्ञानचंद साहब खे मां ॿुधो, ऐं गॾोगॾु जेका ॻाल्हि ज्ञानचंद साहब बि उथारी त असीं भोगियो बि आहे, विक्टिमाइज़ेशन जी ॻाल्हि करनि पिया, पर उन सां गॾोगॾु अवां खां ज़रूरु सम्झणु चाहींदासीं त ही जेके माण्हू अचनि था अहम उहिदनि ते, उनखे रखियो वञे थो, इन खां पोइ असांखे जेको बज़ाहिर को वॾो सबबु नथो हुजे या उनखे हटायो वञे थो, ही क़ौम जो बि पैसो ज़ाया थिए पियो, एनर्जी बि वेस्ट थिए पई, टाइम बि ज़ाया थिए पियो, ही कंहिंजे खाते में वेंदो?
इहो क़ौम जे खाते में मुंड खां वठी पाकिस्तान में 75 सालनि खां वठी इहो ई त थींदो आयो आहे त ॾाढे जी लट खे ॿ मथा जेको ईंदो आहे इक़्तिदार में जंहिं वटि अख़्तियार हूंदो आहे इक़्तिदार हूंदो आहे उहो पंहिंजी मर्ज़ी सां मामला हलाईंदो आहे ऐं बादशाहनि वांगुरु ऑर्डर कंदो आहे। सो इमरान ख़ान साहब बि ऑर्डर कयो आहे। मां सम्झां थो त इमरान ख़ान इन ॻाल्हि में सिंसियर ज़रूरु हुयो त असां जेके आहिनि करप्शन जे ज़िम्मेवार माण्हुनि खे सज़ा ॾींदासीं। इहो शहज़ाद अकबर हुयो जंहिं चयो हो त असां फौरी तौर ते 100 मगरमच्छ आइडेंटिफाई कया आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे अरबे रुपया उन्हनि खां वसूल कंदासीं। इहो शहज़ाद अकबर हुयो जंहिं चयो हो त 280 अरब डॉलर स्विस बैंकुनि में पिया आहिनि, असांजे अचण जी देर आहे, चिपटी वॼाए मुराद सईद ही चवंदा असां खणी ईंदासीं। हाणे 3.5 सालनि में जॾहिं उहो कुझु बि न थियो ऐं हुननि जो जेको एहतसाब हुयो उहो इंतकाम जो रूप अख़्तियार करे वियो, उन खां पोइ तंग थी आख़िरकार नेठि जेको आहे इमरान ख़ान साहब जेको आहे शहज़ाद अकबर खे हिकिड़ी लाइबिलिटी सम्झी ऐं मां त मुंहिंजो त इतला इहो बि आहे त हुनखे अॻु में 2 ॾींहं अॻु में चयो वियो त तूं महिरबानी करे इस्तीफ़ा ॾे। उन में 1 ॾींहुं डिले कई, जंहिंखां पोइ आज़म ख़ान जेको प्रिंसिपल सेक्रेटरी आहे उनखे इमरान ख़ान साहब सख़्ती सां चयो त हिनखे चयो अॼु करे थो त ठीकु आहे त असां हिनखे फायर था कयूं। ऐं अहिड़ी नौबत जॾहिं पहुची वई उन खां पोइ ज़ाहिर आहे त इहो 3.5 साल जो अरसो हेॾो वॾो अरसो आहे त इन में जेका बि शइ तव्हांखे डिलीवर करणी हिकिड़ो केस बि साबित न करे सघियो। मां सम्झां थो त इमरान ख़ान साहब सुठी सिलेक्ट न करे सघियो। ठीक, ही सब असांजे साम्हूं ॻाल्हियूं आहिनि। अवां चयो त जेको ख़ुर्शीद शाह साहब वारो मामलो आहे उहो आख़िरी कोको हूंदो हिन एहतिसाबी मिशन जे हवाले सां, त हाणे अॻियां मुस्तक़बिल छा पिया ॾिसो इन एहतिसाबी मिशन? उहो नेब जे जी बिल्कुलु एहतिसाब ऐं नेब जे मां सम्झां थो त ही सॼो मामिलो तकरारी बणिजी वियो आहे ऐं इहो अॻिते जेके बि कम इनिशिएटिव वठंदो बि सही त उहो बि जेका हिकिड़ा पॉलिटिकल इन्फ्लुएंस्ड हूंदा ऐं उन में मेरिट न आहे। छो त हिन महिल ताईं जेकॾहिं असां ॾिसूं पिया त जेकॾहिं गवर्नमेंट जे माण्हुनि जा नाला आया ऐं नेब उन्हनि के ख़िलाफ़ बि कार्रवाई करे या पैरेलल कार्रवाई हले आहे त बिल्कुलु असां इहो सम्झूं हा त बाबा ही वाकई एहतिसाब थिए पियो। पर एहतिसाब जेको आहे त ही 1 वे ट्रैफिक हली पई, सिर्फ़ु अपोजिशन खे टारगेट कयो वियो ऐं उन मां बि हिन महिल ताईं कंहिं बि हिकु माण्हू ते 3.5 सालनि में हिकिड़ो केस साबित न थी सघियो। जॾहिं त नेब जो इस अम्ब्रेला के नीचे जो काम होगा, एजाज साहब के तजिए के मुताबिक उस पर सवालिया निशान होगा, उसकी मेरिट पर बहुत सारे सवाल उठेंगे। देखें, अभी सीएम पंजाब का जिक्र हुआ, अभी लेटेस्ट सर्वे हुआ था तो सबसे ज़्यादा जो सर्वे में बेस्ट सीएम करार दिया था बुज़दार था जी। वो सर्वे हमने तो नहीं कराया था। तो कहने की बातें ये हैं कि ज़रूरी नहीं है कि जूते पहन के बाहर निकले हैं या लोगों के सामने ही हाथ जोड़ रहे हों तो ही अच्छे सीएम होंगे। अच्छी कारकर्दगी होती है। हेल्थ सिस्टम देख लें सिंध का, हेल्थ सिस्टम देख लें आप पंजाब का, आप हेल्थ कार्ड देख लें केपीके में, पंजाब में, और माशाल्लाह गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर में। आप सिंध के लोग देख लें, रोडों पे तड़प तड़प के मर रहे हैं, ना कोई हेल्थ कार्ड है ना कुछ है। उल्टा ये लोग कहते हैं कि इनको हेल्थ कार्ड की इस कौम को ज़रूरत ही नहीं, आए चलें मेरे साथ, जिना चलें, सिविल चलें, मुझे किसी एक ऐसे स्कूल में एक मॉडल यूसी में ले जाएं कि जहाँ पर मैं फ़ख्र से कह सकूँ कि हमारे सिंध के वज़ीर आला ने या पीपल्स पार्टी ने, जो कि 1971 से 70 से इस मुल्क में मुख्तलिफ वक्तों में हुक्मरानी कर रहे हैं, तो शायद सिंध के हालात कुछ बेहतर हुए हैं। तो देखें, बातें करना बहुत आसान है, फैक्ट्स एंड फिगर्स पे बात करनी चाहिए। 5000 स्कूल सिंध के बंद होने जा रहे हैं, तो वहाँ तो गरीब का बच्चा ही पढ़ता था ना। और जो कि और भी स्कूलों की हाल है कि जहाँ पानी नहीं है, वहाँ दीवारें नहीं हैं, जहाँ टीचर नहीं है, वहाँ पर पंखे नहीं हैं। तो ये बातें करना बहुत आसान है। देखें, हमारे खिलाफ मार्च करें, कुछ करें, इंशाल्लाह हम भी शुरू कर रहे हैं। आपको मैं आपके प्रोग्राम के तवज्जुह से बता दूं कि इंशाल्लाह सिंध की आवाम इनके खिलाफ निकल रही है। अब घोटकी से इंशाल्लाह हम कराची आएंगे, जी बहुत होंगे इंशाल्लाह, बेफिक्र रहें। और ये वो लोग होंगे जो अपनी नौकरियां बचाने के लिए नहीं आएंगे, वाकई इस पीपल्स पार्टी से, सिंध से के अंदर से मतलब छुटकारे के लिए इंशाल्लाह आएंगे। ठीक, ज्ञानचंद साहब, मार्च के जवाब में मार्च तैयार है। देखो राजिया, एक जुमला ऐड करना चाहता हूँ। जी एजाज साहब, मैं ये कह रहा हूँ कि शहजाद साहब जो सवाल उठा रहे हैं सिंध गवर्नमेंट के हवाले से या पीपल्स पार्टी की कोताहियों के हवाले से या बैड गवर्नेंस के हवाले से, वो अपनी जगह पे ठीक, लेकिन ये जस्टिफिकेशन तो नहीं होनी चाहिए ना कि अगर पीपल्स पार्टी खराब काम कर रही है तो आप भी खराब काम कर। मेरे मोहतरम भाई, मैं आपको यही बताना चाह रहा हूँ, हुकूमत है तो इसको जस्टिफिकेशन का नहीं, मैं आपसे ये कह रहा हूँ कि वहाँ हालात बेहतर हैं तो इसका मतलब काम हुआ होगा ना।
अगर वहाँ हालात बेहतर हैं तो अल्हम्दुलिल्लाह हालात केपीके में बेहतर हालात नहीं है। काम बेहतर अब हुआ होगा आपने मरी ना। की आज सारी बात दुनिया की ना, वहाँ की पुलिस, आपने हेल्थ मरी सिस्टम, मरी एजुकेशन सयाहों सिस्टम की की बात तारीफ की कर ना। रही है, कोई वजह तो होगी ना। ऐसा तो नहीं हो सकता ना कि लोग ऐसी तारीफ करें। मेरे भाई बात सुने, आपने जो मरी के सयाहों की बात की, उस वक्त दरख्त गिर गए थे और जो लोग वापस आना चाहते थे, प्लान करके नहीं गए थे रात गुजारने, वो दरख्त जब सड़क से नहीं हटा तब लोग जो है उस बर्फ में मर गए। वो सर कोताही दोनों सूरतों की गवर्नमेंट मैंने की बात थी, की है। वो कोताही मेरे उस ख्याल है आप, डिपार्टमेंट की थी जिसके पास मशीनरी थी। मेरे मोहतरम भाई मैंने दोनों सूरतों की बात की है। जो नाहिली है वो अपनी जगह पे है, सजाएं हुई हैं और इंशाल्लाह जो कल्प्रेट होंगे उनको सजा भी देंगे, वो अपनी जगह पे है। और लेकिन आप हमें खुद पंजाब भी गवर्नमेंट की देखें, बात कर रहे हैं ना, इस्लामाबाद हाई कोर्ट ने कहा है कि पंजाब डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी का 2018 के बाद इजलास ही नहीं हुआ। तो पीडीए में जो है वो क्या कर रही है, किस लिए इतनी करोड़ों अरबों रुपए की बजट खा रहे हैं? तो उनकी जिम्मेदारी थी ना। तो वो पंजाब गवर्नमेंट जो है उनको बजाय जो पीडीए में कल्प्रेट चीफ को होगा फायर करे, आपने जाके सर, डीसी और जो क्लर्क को हटा दिया। कल्प्रेट होगा उसको सजा मिलनी चाहिए। और मैं आपके साथ हूं कि देखिए कोई बरी जमा नहीं है, जो कल्प्रेट है उसको सजा मिलनी चाहिए। मैं आपके साथ हूं इस चीज में। जी ज्ञान साहब, अच्छी बात है कि Thank you. पीटीआई वाले हमारे साथ हैं कि उनको सजा मिलनी चाहिए। वो अलग बात है कि साथ मतलब वो साफी के साथ हैं, पीपल्स पार्टी में आप उनकी आप कमीशन पार्टी में नहीं, हैं? हम आप साथ हैं ना सजा दिलवाने के लिए, तो मैं भी इसमें साथ हूं कि भाई नहीं, आप जो भी हमारे कल्प्रेट है साथ हैं, तो उसको मैं समझा शायद वो मैं पीपल्स आपके पार्टी भी में साथ हूं अगर कल्प्रेट्स को सजा दिलवाने के लिए आप जी, आप हैं। हमारे साथ। तो लेकिन ये है कि आपके लीडर भी इस पे अमल करते हुए नजर आने चाहिए। बाकी लॉन्ग मार्च सुठी ॻाल्हि आहे, जमहूरी हक़ है भली कन, पर शाह मोहम्मद कुरैशी खां सवाइ सिंध में शायद ही माण्हू गॾु करे न सघनि। ऐं शाह मोहम्मद कुरैशी जा मुरीद असां वटि जाम आहिनि, जेके शाह मोहम्मद कुरैशी जॾहिं बि ईंदो आहे वॾा जुलूस हूंदा आहिनि, उनजे पेरें पवंदा आहिनि, हथ चुमंदा आहिनि, सभु कंदा आहिनि। वोट जे टाइम ते वोट कोन ॾींदा आहिनि। सो मार्च जे टाइम ते शायदि ही शाह मोहम्मद कुरैशी सां गॾु बीह वञनि, हिननि जो को साथ कोन मिलंदो। तंहिं हूंदे बि जेकॾहिं हिन मार्च कयो त इहो जमहूरी हक़ हिननि भली कनि। बाक़ी जेतिरे क़दुरु कंपेरिंग कनि पिया पंजाब जी सिंध जी, हिकिड़ो बि माण्हू तव्हां ॿुधायो जेको लाहौर में वञी इलाज कराइण लाइ वेंदो हुजे, पेशावर में इलाज कराइण लाइ वेंदो हुजे, तव्हांखे हिते वॾी हिकिड़ी लिस्ट आहे जेके माण्हू मुफ़्त इलाज करणु सिंध में था अचनि। हिननि जो 2-5 लख रुपए जो हेल्थ कार्ड वर्क किथे बि कोन पियो करे। इहे इस्पतालनि में जेको मुफ़्त इलाज थींदो हो, उहो इस्पतालनि में हिननि महांगो इलाज करे माण्हुनि खे हिकिड़ो कार्ड थमाए छॾियो आहे। ऐं असांजे बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड ते हिननि खे एतिराज़ु आहे, भई इंसाफ़ कार्ड ते हिननि खे को बि एतिराज़ु कोन्हे। सो हुकूमत जो पैसो आहे ज़ियान करण जे लाइ ऐं फॿाइण जे लाइ। बाक़ी जीडीपी जी जेको आहे हिकिड़ो पूरे जो पूरो हिन जो मुंहिंजे ख़्याल में फैक्ट्स फिगर्स सां कोन्हे। हीअ जेका हेॾी महांगाई वधी आहे, माण्हू हेॾा जेके बेरोज़गार थिया आहिनि, उन्हनि में जीडीपी जे इहे अंग वर्क कंदे मूंखे नज़र कोन था अचनि। कीअं आया न, ऐं को इकोनॉमिस्ट कोन आहे। ठीकु आहे, हुन सां गॾोगॾु ज्ञानचंद साहिबु, हाणे अव्हां चओ पिया त ही भले मार्च करनि, जमहूरी हुननि जो हक़ आहे, ऐं पंहिंजे ई सूबे मां जिते अव्हांजी हुकूमत आहे उतां खां मार्च कयो पिया, मसला खोड़ हिते बि मौजूदु आहिनि। उन ते बि उहो बि असांखे ॿुधायो, हिकिड़ो रेसल मार्च बि कल्ह असां ॾिठोसीं, उनजो रिस्पॉन्स पीपल्स पार्टी कीअं ॾिठो, छा एक्सपेक्ट कयो हुई, ऐं छा पीपल्स पार्टी खे कल्ह के रेसल मार्च मां रिस्पॉन्स मिलियो। गॾोगॾु अॼु ही इजलास बि थियो आहे पीडीएम जो, पीपल्स पार्टी जो बि। हाणे ही मक़सदु त साॻियो नज़र अचे पियो, जेके बयान आहिनि, जेके टारगेट्स आहिनि, उहे साॻिया आहिनि। पोइ रस्ता धार छो ऐं केसि ताईं? असांजी पीपल्स पार्टी जी वॾी स्ट्रेंथ सिंध में मौजूदु आहे। यकीनन असांखे इस्लामाबाद असांजो हेडक्वार्टर आहे, सिर्फ़ु उते जो कोन्हे को। असां हितां जॾहिं वेंदासीं, सिंध जा माण्हू पंहिंजा एतिराज़ात खणी था वञनि, पंजाब जा माण्हू पंहिंजा एतिराज़ात खणी हलंदा, ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू पंहिंजा एतिराज़ात खणी हलंदा। सिंध जा बि मुख़्तलिफ़ एतिराज़ात आहिनि। जीअं हारी निकिता आहिनि, हारियुनि खे इहो कोन्हे त रुॻो सिंध में भाण महांगो थो मिले, पंजाब वारनि खे हारियुनि खे को सस्तो थो मिले। या अटो आहे, हीउ हिकिड़ो 3rd क्लास जो अटो खपाए, चवनि था 5 रुपया 10 रुपया आहे, ऐं चवनि था अफ़गानिस्तान सिंध थी स्मगलिंग कराए रहे। जेकॾहिं सिंध जो माण्हू था स्मगलिंग करे बि सही, जेकॾहिं बाय एयर वञे तॾहिं बि फेडरल गवर्नमेंट हिननि जी मौजूदु आहे, ऐं उहे बॉर्डर्स जेके बि आहिनि उते हिननि जूं या हिननि जे इतिहादियुनि जूं हुकूमतूं आहिनि। सो हिकिड़ो नैरेटिव ठाहियो वियो आहे त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु सदाईं करप्ट जी दावा कई वेंदी, ऐं पाण करप्शन में सबूरा ॿुॾल रहंदो। इमरान ख़ान जी कहिड़ो साथी आहे जंहिं ते हाणे हिन वक़्त ताईं इल्ज़ाम लॻी कोन लॻा आहिनि। जेके वेझे मां वेझा साथी हुआ, जिन इन सॼी पीटीआई खे हेतिरो मथे खणी आया, उहो जहांगीर तरीन खां वठी, परवेज़ खटक खां वठी, अलीमा बाजी ताईं, अलीम ख़ान ताईं, उहे समूरा, ऐं ख़ुसरो बख़्तियार, उन्हनि सभिनी ते इल्ज़ाम लॻा, पर हुननि खे क्लीन चिट ॾी वई। गवर्नमेंट जो को बि माण्हू
एमनेस्टी इंटरनेशनल हेतिरी सारी रैंकिंग चए थी करप्शन जी वधी ट्रांसपेरेंसी आहे बिल्कुल ओ, पर ज्ञान कर- साहब ट्रांसपेरेंसी। ही गॾोगॾु मूं जेको पुछण पिया मां चाहियो त ही जेको धार धार ताक़त जो मुज़ाहिरो कयो पिया रिज़ल्ट्स जे हवाले सां केतिरो पुरुमीद आयो या कीअं रिज़ल्ट्स वठंदो इन धार धार वारी प्रैक्टिस मां? ॾिसो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे हुननि बग़ैर कंसल्टेशन जे 23 मार्च ते हुननि खे सूट ते थियो असां बहितर सम्झो त असां हाणे हिनखे कयूं हिननि जा ॿ मक़सद आहिनि हिकिड़ो त पब्लिक मोबिलाइज़ेशन आहे त माण्हुनि खे ख़बर पए त हिकिड़ो सियासी पार्टियूं असां सां गॾु बीठियूं आहिनि ऐं हुननि जे जेके बि मुश्किलातूं आहिनि उन्हनि में उहे पार्टियूं उन्हनि जेके लीड पियूं कनि सो आउं सम्झां थो त कंहिं मरले ते अपोज़िशन जूं पार्टियूं जेकॾहिं ज़रूरत पई त गॾिजी पवंदियूं पर मुंहिंजे ख़्याल में हिननि मार्च खां पोइ वधीक कंहिं गॾिजण जी ज़रूरत शायदि न बचे। अच्छा पीपल्स पार्टी वारे मार्च खां पोइ या हुन मार्च खां पोइ? आउं सम्झां थो त पीपल्स पार्टी जे मार्च तां ई मामिलो ठीकु थी वेंदो जेकॾहिं नथो थिए त पोइ ॿिए मार्च त यकीनन गॾियल मार्च थी थो पए त हिननि वटि को गुंजाइश ई कोन बची आहे। ठीकु एजाज साहब पीपल्स पार्टी वारो मार्च ताईं या वरी जेको ॿियो मार्च थियणो आहे मार्च में उन ताईं ही एक्सपेक्ट कनि पिया त कुझु थी वेंदो हूअं बि मार्च वारो महीनो सियासी एतबार खां तमामु घणो अहम रहियो आहे अवां ॾिसो पिया को अहिड़ो ब्रेक थ्रू थींदे मार्च में? ॾिसो ही पाकिस्तान आहे ऐं पाकिस्तान में कंहिं बि वक़्तु कुझु बि थी सघे थो त कंहिं बि शइ खे रूल आउट नथो करे सघिजे बाक़ी जेतिरे क़दुरु शयुनि जो तालुक़ु आहे त उन में बिल्कुलु इहो लॻे थो त जहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान साहिबु ॿ टे दफ़ा पाण बि चई चुको आहे त ही 2-3 महीना अहम आहिनि ऐं जेको आहे त उन में जेको आहे ॾिसूं कीअं थी सूरत हाल रहे त उहो नवाज़ शरीफ़ जे हवाले सां पाण चए त उन जा केस ख़तमु थियण जी कोशिशि कई पई वञे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे गड़बड़ कई पई वञे त अहिड़े क़िस्म जा ख़दशा हुकूमत जे तरफ़ां जॾहिं ज़ाहिर कया वञनि त डेफिनेटली के अहिड़ियूं शयूं पाइपलाइंस में हूंदियूं आहिनि जंहिंजी गवर्नमेंट खे वधीक ख़बर हूंदी आहे ऐं उहे छो त हुननि वटि वसीला बि आहिनि ऐं पूरो सिस्टम आहे त उन जॾहिं इमरान ख़ान पाण इन्हनि ॻाल्हियुनि जो इज़हार करे थो त मां सम्झां त डेफिनेटली अहिड़ियूं जेके बि अगरि पाइपलाइन में शयूं हूंदियूं त हीअ जेका अॼोकी ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट आई आहे उहा एतिरो डिस्क्रेडिट कंदी इमरान ख़ान साहिब खे ऐं हुनजे प्रोग्राम खे एजेंडा खे या उन्हनि शयुनि खे एतिरो तेज़ी सां मेच्योर कंदी जो मे बि कुझु शइ थी वञे ऐं मूंखे लॻे थो त जेको आहे बिल्कुलु मार्च ताईं एक्सपेक्टेड आहिनि शयूं पर इन में हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हां PDM जे हवाले सां ऐं अपोज़िशन जे हवाले सां चई मां उन में इहो बि चवणु चाहींदुसि त हमेशह अपोज़िशन गॾिजी कंहिं बि प्लेटफॉर्म ते स्ट्रगल कंदी आहे पर हिन में ईअं थो लॻे त पीपल्स पार्टी पंहिंजो रुख अख़्तियार कयो आहे ऐं रेस्ट ऑफ द अपोज़िशन जो पंहिंजो रुख आहे त इन मां इहा ॻाल्हि जेको हुननि जो बयानियो आहे त असां अवाम जे लाइ था कयूं त अवाम जे लाइ मूंखे नथो लॻे हिननि खे पंहिंजो पेट में सूरु आहे जेको बि आहे त जेकॾहिं अवाम जे लाइ तव्हांखे एॾो दर्द हुजे त पोइ त तव्हां मुतहिद थी ऐं गॾिजी हिकिड़ी ताक़त बणिजी ऐं पंहिंजे उन ताक़त सां शयूं करणु घुरिजनि जेको लॻे थो त हुननि जी बि एजेंडा जेको आहे उहो कंहिं ॿिए मतिलब जे लाइ आहे। ठीकु एजाज साहब ही त असां ॻाल्हियूं कयूं पिया त मार्च जा इम्पैक्ट्स ऐं मार्च वारे महीने में छा थी सघे थो पर कुझु हल्कनि में इहा शइ बि डिस्कस थिए पई त ही मार्च थींदो बि या न छाकाणि त तारीख़ जे हवाले सां बि कुझु मामला साम्हूं अचनि पिया कुझु हुकूमत तरफ़ां बि जो शेख रशीद साहब ख़बरदार बि कनि पिया त तारीख़ बदिलाई वञे अॼु इहे इतला आहिनि त अॼोके इजलास में इहो फ़ैसिलो थियो आहे त PDM 23 मार्च ते ई मौक़िफ़ ते क़ाइमु आहे त उन ते ई थिए उन खां अॻु सम्झो पिया त मार्च में थी सघंदो उन सेम तारीख़ ते या उन खां अॻु को कॉन्फ्लिक्टिंग सिचुएशन नज़र अचे पई अव्हांखे? ॾिसो ॻाल्हि आहे त 23 मार्च ते जेकॾहिं हू निकिरनि था लॉन्ग मार्च जे लाइ त OIC जो आहे सेशन उनजे हवाले सां शेख रशीद साहब चयो त भई उहो सॼी दुनिया उते हूंदी ऐं इस्लामाबाद सॼी उते को पकी पर न हणी सघंदो ऐं गवर्नमेंट जे न पर सिक्योरिटी एजेंसीज़ जे उन्हनि में हूंदो कंट्रोल में त ज़ाहिर आहे त उहो हाणे अपोज़िशन अहिड़ी स्ट्रेटजी ठाहींदी जो हुनखे थोरो प्रोलॉग कंदा रस्ते में क़याम वधाईंदा मुख़्तलिफ़ शहरनि में थोरो स्टे कंदा ईंदा त जीअं उहो OIC जो सेशन जेको आहे गुज़री वञे मां सम्झां थो त उहे क्लेश में न ईंदा जहिड़े तरीक़े सां अॼोके इजलास में डिस्कशन थियो ऐं चयो वियो त असांखे पार्लियामेंट जे साम्हूं अचणु घुरिजे ऐं D चौक ते जेको आहे धरणो हणणु घुरिजे ऐं अहिड़े क़िस्म जूं तजवीज़ूं आयूं त उहे मां सम्झां थो त जेसिताईं OIC जो सेशन ओवर थींदो उन खां पोइ अपोज़िशन चवे भले चवण जे लाइ उन्हनि वटि खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं
बाक़ी मूंखे अमली तौर ते नथो लॻे त को हू उन शइ खे क्लेश में अचण जी कोशिश कंदा। ठीक, शिदा साहब क्या कहेंगे? मार्च के हवाले से ये डिस्कशन थी, ओपोजिशन ज्ञानचंद साहब को आपको सुना, पीडीएम वाले भी बड़े पुरुम्मीद नजर आ रहे हैं कि मार्च में बहुत कुछ हो सकता है हुकूमत के हवाले से। होगा क्या, ये पहले भी इकट्ठे हुए थे पीडीएम के थ्रू, बाद में इख्तलाफात हो गए। देखें, जब आप आवाम के लिए निकलते हैं तो फिर शायद कोई तहरीक कामयाब हो सकती है। तो सब अपने मफादात, अपनी करप्शन, अपने लीडरों को बचाने के लिए इकट्ठे हो रहे हैं। इनके लिए क्या है? आप नहीं समझते कि कुछ भी नहीं है, मैं आपको बताऊं ना, कुछ भी नहीं है। ये करके देख लें, बल्कि ये तो अपनी अभी सिंध हुकूमत बचाएं। अभी जमात इस्लामी भी बाहर बैठी हुई है, पीएसपी के पास जाके तो उन जो मिनते तरले करके उसके मार्च को रुकवाने की कोशिश की है। अभी एमक्यूएम भी तैयार है, पीटीआई भी तैयार है, इंशाल्लाह आप देखिएगा। अभी तो मेन जो कहना चाहिए धरना लगेगा, जो कहना चाहिए महवर होगा सियासत का, वो तो सिंध है। हमें आर्टिकल 140 के तहत तमाम सूबे के अंदर, तमाम शहरों में ख़ुद मुख्तार बल्दियाती गवर्नमेंट चाहिए। अभी तो ये उसकी तैयारी करें, मेरा ख्याल है वो ज़्यादा बेहतर है। जी ज्ञान साहब, ये सिर्फ सिंध के लिए चाहिए, पंजाब के लिए नहीं चाहिए, खैबर पख्तूनख्वा के लिए वहाँ नहीं अगर कोई चाहिए। निकला है, खैबर कोई पख्तूनख्वा एहतिजाज में कर जो रहे पावर्स हैं सारे हैं, इलेक्शंस होने के बाद भी डायरेक्ट इलेक्शन वापस ले लिए। डायरेक्ट इलेक्शन नहीं, तो ये केपीके का बड़े तो सबसे शौक बेस्ट पूरा कर रहे है, हैं। लेकिन ये एक मैं बात करना चाहता हूँ, ये जो कहते हैं ना कराची पे कब्जा, ये कराची पे कब्जा नहीं, कराची के लोग जहाँ पे मौजूद हैं, ये सिंध के वारस लोग मौजूद हैं। ये इनके लिए उर्दू में इसके लिए मैं कह रहा हूँ कि आप किसी गलत फहमी में नहीं रहना। हमेशा ये इसी तरह प्रोग्राम को वहाँ ले जाते हैं भाई कि हम भी सिंध में रह रहे हैं, तो हम क्या बाहर से आए हैं? हम भी तो सिंध की बात कर रहे हैं। हम आपसे कहीं भी आकर सिंधी हो जाते हो, पूरी स्टेटमेंट सिंध के मालिक हो जाते कहीं से नहीं है, 120 साल से यहाँ रह रहे हैं, लेकिन आपका सिंध का हिस्सा है, हमारा भी सिंध में हिस्सा है। जो बातें सिंध कर हमारा रहे भी है। हैं, ये ड्रामेबाजी ना करें, इससे आपको रेटिंग मिल जाएगी, रेटिंग मिल जाएगी इससे आपको। लेकिन सिंध के अवाम बहुत समझदार है, खुदारा लसानियत से निकले, खुदारा लसानियत से निकले, सिंध की बात करें। आप लोग निकलो, हम कहाँ से लसानियत? हम तो कह रहे हैं, हम कह रहे हैं नवाब शाह, सक्खर, लाड़काना, सारे शहरों को हक मिलना चाहिए। हम तो वो बात कर रहे हैं। आप 15 लोग मिलके सीएम हाउस से बैठ के पूरी सिंध हुकूमत चला रहे हैं। छोड़ दें, छोड़ दें। अब बहुत अक्लमंद हो चुकी है आवाम, अब बहुत अक्लमंद है, बहुत अक्लमंद है। हम सिंध का नाम सुबह शाम दोपहर जब हमारा दिल चाहेगा हम लेंगे, हम लेंगे। आप अपनी फिक्र करें, आप अपनी फिक्र करें। सिंध से गोरिया बिस्तर आपका पीपल्स पार्टी का खत्म होगा इंशाल्लाह। हम हुकूमत बनाएंगे सिंध में इंशाल्लाह। मैदान करने वाले लोग हैं, इसलिए आप उसकी आप आर्टिकल 140 दें और जुल्फिकार अली भुट्टो साहब को मानते हैं ना, जुल्फिकार अली भुट्टो साहब के आईन के मुताबिक आप कराची, हैदराबाद, सक्खर, नवाबशाह, लाड़काना सबको हुकूक दें, आप सबको हुकूक दें। अब वक्त गुजर चुका है ड्रामेबाजी का, अब ड्रामेबाजी का वक्त गुजर चुका है। अब आप ये सिंध की आवाम को बेवकूफ नहीं बना सकते। आपके शोर मचाने से कुछ नहीं होगा, आपका ड्रामा खत्म हो चुका है। खुदारा छोड़ दें, जाके इस्लामाबाद जाके एंजॉय करते हैं और सिंध की यहाँ बात करते हैं। आप अपनी खैर मनाएं। ठीक, इंशाल्लाह देख लेते हैं। हुकूमत में हिते अवां आयो, जेकॾहिं मां सम्झो था त काड़ी साज़िश पे थिए, कोड़ो मामलो आ, काड़ी प्रैक्टिस पे थिए, त हुकूमत में अवां आयो, एहतिजाज थियनि पिया मामला, उनखे रोकण, उनखे हल करण अवां जे हथ में आहे। आप मुझे ये बताइए ना, कराची का आवाम नौकरी मांगता है तो ये कहते हैं ये सिंध की दुश्मनी है। हैदराबाद का लड़का कहता है मुझे नौकरी चाहिए तो ये सिंध दुश्मनी है। लाड़काना का लड़का बेचारा कहता है मुझे नौकरी चाहिए तो वो कहते हैं सिंध दुश्मनी है। जहाँ बात आती है वहाँ लसानियत पे चले जाते हैं। जवाब लेते हैं, मतलब किसी के बारे में कुछ पता ना हो, सिर्फ सिंपल लसानियत हो। खुदा के वास्ते भाई, मैं कहता हूं बहुत बाशऊर है अल्हम्दुलिल्लाह। है तो सब हमें पता है, बहुत बाशऊर है। इसलिए कहते हैं कि नफरतें नहीं फैलाया करो, नफरतें नहीं फैलाया करो, वरना कौमी जमात में नहीं होते। जवाब लेते हैं और कुछ कौमी जमात में नहीं होते। सिम कार्ड खेलना बंद करें। जवाब लेते हैं ज्ञानचंद साहब से, और कुछ और बयानात भी, जिससे नफरत का एक पैगाम आया वो भी सुनने में आया। जीडीए वालों ने आज बड़ी मजम्मत की है वसीम अख्तर साहब के बयान पर। जो बयान देता है, देखिए नाज़िया जी, जो बयान देता है, आपको क्यों तकलीफ हो रही है? जो बयान देता है, मैं कहता हूं जो लोग कहते हैं, बात सुने, जो बयान देता है ना नफरत का, कहीं पे भी बैठ के देता है, चाहे वो केपी के पंजाब है, सिंध है, वो गलत करता है। हमें लसानियत की बुनियादों से अब निकलना होगा। पाकिस्तान सिंध की हमें बात करनी होगी, बात करनी होगी, सिर्फ जमानी जमा खर्ची नहीं करनी होगी। आपको सिंध के जो रहने वाले हैं, चाहे वो कोई भी जबान बोलता है, सिंध में पैदा हुआ है ना, तो आपको उसको एक्सेप्ट करना होगा। हमने तो एक्सेप्ट किया, हमने उनको वेलकम किया था। ज्ञानचंद साहब कीअं कंदो ही रोज़ रोज़ जो एहतजाज ही धरना, पीपल्स पार्टी सोचे छा पई हुकूमत ने कि हिनखे मामले खे ईअं हल करणो, हलाइणो आहे? हिकिड़ो जेकॾहिं महांगाई जे ख़िलाफ़ हिन
बैड गवर्नेंस के ख़िलाफ़ हिकिड़ो जमहूरी तरीक़े सां पीपल्स पार्टी एहतजाज शुरू कयो, लॉन्ग मार्च कई, उन्हनि किथे बि को हड़तालूं करण जी ॻाल्हि कोन कई। अॻु में बि इहा ॻाल्हि थी, इस्तीफ़ाऊं ॾियो, असां सिस्टम खे बचाइण जी कोशिशि कई, असां मुल्क खे जैम करण जी ॻाल्हि कोन कई आहे। जमहूरी तरीक़े सां हिननि खे हिननि जो आइनूं बि ॾेखारिणो आहे, पब्लिक में बि अवेयरनेस पैदा करणी आहे, अल्टीमेटली उन ई कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि रहंदे सभु अमल करिणो आहे। सो उन ॻाल्हि ते असांखे चऊं था त हिननि खे हक़ आहे, असांजो जमहूरियत वधण ठीक गैन साहब, वक्त भी पूरो पे थे, फाइनल कमेंट एजाज साहब। जी एजाज साहब, बस अला ईमान दे हिननि खे ऐं अपोजिशन जेकॾहिं गॾिजी पए थी त मां सम्झां थो त इहा वॾी स्ट्रेंथ हूंदी ऐं गवर्नमेंट जेको आहे उन जे हवाले सां जेके मां सम्झां थो त उमेदूं हुयूं उन्हनि में हर माण्हू खे जेको आहे मायूसी थी आहे ऐं अॼु वारी इन ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट जेको आहे रही कोई कसर जेको आहे पूरी करे छॾी आहे ऐं मां सम्झां थो त हाणे शायदि पीटीआई जी हुकूमत जे लाइ ॾुखिया ॾींहं शुरू थी वञनि। ठीक है एजाज साहब, बड़ी मेहरबानी अवां जी। ज्ञानचंद साहब, शहजाद कुरैशी साहब, आपका भी बहुत शुक्रिया। नाज़रीन, गुफ्तगू अवां ॿुधी, फ़ैसिलो असीं अवां ते छॾींदा आहियूं। पंहिंजे फीडबैक खां हमेशह जीअं असांखे ज़रूरु आगाह कजो। सुभाणे वरी नए मौज़ू सां सेम टाइम ते नए महिमाननि सां असां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।